नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। हमारे भेजा रोड का खबर है। भेजा रोड शहर में दीनी मदरसे जे शागिर्दनि, उस्तादनि ऐं शहरियुनि कारी शफ़ी अहमद, आशिक़ अली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सभिनी शागिर्दनि कश्मीरियुनि सां यकजहती जे इज़हार लाइ फारूक़ आज़म चौक खां स्टेशन रोड ताईं रैली कढी वई। रैली में सियासी, समाजी, मज़हबी तौर सिविल सोसाइटी जे माण्हुनि ऐं शागिर्दनि शिरकत कई। जॾहिं त एहतिजाजी रैली खे अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त कश्मीर पाकिस्तान जो हिसो आहे। कश्मीरी अवाम खे इज़हार जी आज़ादी जो हक़ ॾिनो वञे। भारत गुज़िरियल 2 महीननि खां बि वधीक अरसे खां कर्फ्यू लॻाए कश्मीरी अवाम खे बंदि करे छॾियो आहे। भारत कश्मीरियुनि सां ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। कर्फ्यू सबबि हज़ारी कश्मीरी जूं जानूं दाव ते लॻल आहिनि। हिननि अक़वाम मुतहिदा ऐं ॿियनि आलमी इदारनि खां मुतालबो कयो त भारत जे ज़ुल्म ऐं बर्बरीअ जो नोटिस वठी कश्मीरियुनि खे आज़ादी ॾियारी वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।